अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब जी वरी ख़बर तव्हां सां शेयर कंदा हलो। जी हाँ दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हाणे जेका सोडल कमु कया आहिनि उहे सुठा त न आहिनि कया। सोडल घणनि माण्हुनि जे नज़रनि में बि किरी चुको आहे। ऐं ॿियो दोस्तों इहो ॿुधाईंदो हलां त दुलाब ड्रामे जी जेका अॻिते हाणे कहाणी अची रही आहे, कहाणी त अॻिते फैंटास्टिक आहे ऐं बहितरीनु आहे। अहिड़े हिसाब सां सोटनि जा इख़्तिलाफ़ बि वधी वेंदा अॻिते हली करे, यानी सोडल ऐं होॾो वरी जेको आहे मुराद वारनि जा विच में। ऐं अहिड़े हिसाब सां ड्रामो जीअं जीअं हाणे अॻिते वधंदो वेंदो दोस्तों मां ॿुधाईंदो हलां ड्रामे दुलाब खे टक्कर ॾियण जे लाइ 3 ड्रामा मैदान में अची रहिया आहिनि। उहे वरी कहिड़ा? उहे दोस्तों मां ॿुधाईंदो हलां हिकु ड्रामो दो आहे जेको जनवरी में स्टार्ट थींदो। ॿियो वेरनि जी वस्ती आहे जेको तमामु जल्द सिंध टीवी ते ऑनएयर थियण वारो आहे। टियों राबेल ड्रामो आहे अब्बास गुल उडाणे जो। उहो हिकु VIP जेको आहे बहितरीनु ड्रामो आहे। उहो बि तमामु जल्द केटियुनि वारनि लॉन्च करण वारा आहिनि, केटियुनि वारा। ऐं थी सघे थो उहे 3 ड्रामा मां को न को ड्रामो दुलाब खे टक्कर ॾेई वञे। दुलाब बि वॾे स्केल जो ड्रामो आहे। अॻिते कहाणी जे हिसाब सां जे अॻिते कहाणी अञा भली थी त हीउ 1 नंबर रहंदो। जे हू ड्रामा अदाकारनि जा घटि या त कहाणी उन्हनि जी अञा बहितरु निकिती। वेरनि जी वस्ती ऐं जीअं दो ऐं उन सां गॾोगॾु राबेल, उहे 3 वॾे अदाकारनि ड्रामा आहिनि। बहरहाल ॾिसूं था वक़्तु इन शइ खे साबित कंदो। लाइक सब्सक्राइब शेयर कंदा।